अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन और तलीकाजी में बलिकार आवाए यासर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली गाजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, अॼु कुझु महसूस थिए पियो त गवर्नमेंट ऐं पीटीआई जे विच में का नेगोसिएशन या का ॻाल्हियूं वठणु शुरू थियनि थियूं। गवर्नमेंट जे ज़राए वटां ख़बरूं हलनि थी पियूं त पीटीआई बि राब्तो कयो आहे, असां बि संजीदा आहियूं, पर पीटीआई जी डिमांड त उहे ई आहिनि ॿ त 26 ऐं 9 मई ते 26 नवंबर ऐं 9 मई ते जेको आहे उहो GID ठाही वञे, कमीशन ठाही वञे जंहिंमें जेका इंक्वायरी करे ऐं असांजे सियासी क़ैदियुनि खे रिहा कयो वञे। ज़ाहिर आहे पर इहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर उहे जेका सिविल डिसोबिडेंस आहे इहे ॻाल्हियूं आहिनि उहा तलवार अलॻि हले थी पई। ॾिसो, ॻाल्हि ही जेका हुकूमत ऐं PTI जी में मुज़ाकरात जी ॻाल्हि आहे, इहा फ़िलहाल ज़रियनि वटां हुकूमती ज़रियनि वटां लीक थी आहे ख़बर, ऐं साहिबज़ादा छा नालो अथनि हामिद रज़ा साहिब जेके आहिनि उहे चवनि था त अॼु शायदि ॻाल्हियूं शुरू थींदियूं, पर अञा ॾिसूं ॻाल्हियूं शुरू थियनि, कंहिं टेबल ते वेहनि। ही जेके बि मुज़ाकरात थी रहिया थींदा या थियणु शुरू थींदा या थींदा, मिसाल इहे हूंदा ज़ाहिरी मुज़ाकरात। पसे पर्दा मुज़ाकरात ऐं ॻाल्हियूं त ॾिघे अरसे खां थी रहियूं हूंदियूं ऐं हाणे बि थी रहियूं हूंदियूं। जेके ॿ नुक़्ता PTI पंहिंजे ॿ नुकाती एजेंडा ते डायलॉग करणु चाहे थी हुकूमत सां, जेके हिननि जा नुक़्ता आहिनि त 9 मई ऐं 26 नवंबर ते जेको कुझु थियो, 9 मई जे वाक़िअनि जी ऐं 26 नवंबर ते डी चौक ते जेको कुझु थियो, इन जी अदालती कमीशन ठाही वञे इन जी जांच लाइ। ऐं ॿियो जेको आहे सियासी कारकुन PTI जा आज़ादु कया वञनि। हाणे इहे त थिया PTI जा मुतालबा या नुक़्ता। अञा ॾिसूं त हुकूमत जा नुक़्ता ऐं कहिड़ा था अचनि, लेकिन अगरि पाण PTI वारे ते ॾिसी वठूं त जेके पहिरीं ॻाल्हि आहे त 9 मई ऐं 26 नवंबर हिन जा मामलात हुकूमत जे वस में न आहिनि त हू को डिसाइड करे सघे, छाकाणि त स्पेसिफिकली 9 मई जी पहिरीं ॻाल्हि करे वठूं त उहो हुनमें सही सिधी इस्टाब्लिशमेंट जो असांजो मामिलो आहे, छाकाणि त असांजी इस्टाब्लिशमेंट चवंदी रही आहे त ही शोधा जे हुन ते हमला थिया, फ़ौजी इंस्टॉलेशन्स ते हमला थिया, ऐं हुन में 9 मई खे असांजी इस्टाब्लिशमेंट चए थी त हुन में ही PTI वारा मुलविस हुआ ऐं हुनखे विसारे नथो सघिजे। सो ॻाल्हि इहा आहे त हुन ते जुडिशल कमीशन केरु ठहंदो? जुडिशल कमीशन ठाहिण जो त मतिलबु इहो आहे त तव्हां हिन ॻाल्हि जो इक़रार कयो त हा थी सघे थो ईअं न बि हुजे। त इहा ॻाल्हि हुकूमतनि जे लेवल ते त थी वञे थी। मिसाल जीअं हिकु दफ़ो ताहिर उल क़ादरी साहिब जे घर ऐं मदरसे ते लाहौर में मॉडल टाउन वारो जेको मशहूरु वाक़ियो थियो हो, ओढ़े जंहिंमें सिर्फ़ु सिविलियंस जो मामिलो हुजे, उहो त ॿी ॻाल्हि हुजे थी। 9 मई असांजी इस्टाब्लिशमेंट जो कंसिडर्ड स्टेटेड पोज़ीशन आहे त हू ईअं थियो हो जीअं हू ॿुधाइनि था, ऐं उअं ई हुन PTI बि इन्वॉल्व आहे। त हाणे जुडिशल कमीशन केरु ठहंदो? 26 नवंबर ते बि जुडिशल कमीशन आउं नथो सम्झा त को हिन ते को रासपो थींदो। पर आउं जेको हिन सां गॾोगॾु ॻाल्हि सम्झां थो, उहो इहो सम्झां थो त ही ॻाल्हियूं जेके जुडिशल कमीशन वारो मुतालबो आहे PTI जो, PTI हिन ते बसि इहो मौक़ुफ़ रखे बीठी हूंदी। हुनजो बि असुलु मामिलो जेको आहे उहो आहे सियासी क़ैदी आज़ादु करणु। हाणे सियासी क़ैदियुनि में ही जेको 26 नवंबर ते गिरफ़्तार थिया कारकुन खां वेंदे शामूद कुरैशी खां वेंदे इमरान ख़ान ताईं आहे। अगरि हुननि खे हुकूमत आज़ादु करण जो को ॾे थी, हवालो ॾे थी, त ॻाल्हियूं थींदियूं बेसिकली उन ते। हिन ते बि ॻाल्हियूं थींदियूं, पर इहो हिन ते आउं नथो सम्झां त कमीशन ठहंदी, हुकूमत राज़ी थींदी कमीशन ठाहिण लाइ। ऐं हीउ हिकिड़ो कई जीअं असांजे मुल्क जा कई किस्सा, कई वाक़िया पोइ हिकिड़ी रिकॉर्ड रूम जी नज़र थी वेंदा आहिनि, पोइ पसे पर्दा किथे हलिया वेंदा आहिनि, पोइ उन्हनि जी अलाए छा जांच बि थींदी आहे न थींदी आहे। त हीअ किस्सा हाणे किस्सा पारीना थींदा, यानी ख़ुदि PTI बि आस्ते आस्ते अगरि ॻाल्हियूं किथे अॻिते वधण जे, अगरि आज़ादी ख़ान खां वेंदे हेठि कारकुननि जी आज़ादी ते हुकूमत लचक ॾेखारे थी या इस्टाब्लिशमेंट सां ॻाल्हियूं कामयाबु थियनि थियूं, त ख़ुदि PTI बाक़ी पंहिंजे मुतालबनि खे कमीशन ठाहियो, 6वीं आइनी तरमीम ख़तमु करे छॾियो, साईं असांजो जेको चुरायल मैंडेट आहे असांखे मोटाए ॾियो, इहे मिड़ी पोइ ॻाल्हियूं थी वेंदियूं। असुलु ॻाल्हि इहा ई हूंदी जेका मुज़ाकरात में, त छॾिजे त कीअं छॾिजे, कॾहिं छॾिजे, न छॾिजे, छो छॾिजे, सभु मामलात हुन सां जुड़ियल आहिनि।
पर ॻाल्हि इहा आहे त ट्रम्प ही जेको इमरान ख़ान आहे हुन या PTI हुन ही जेको 26 नवंबर वारो कमु कयो आहे हिन सां ज़ाहिरी तरह भले केरु बि चए त ही नाकाम थियो ही थियो हू थियो, पर मुंहिंजी नज़र में PTI खे जेको हासिलु करिणो हो उहो हासिलु करे वरितो अथनि। हाणे अगरि 15 डिसेंबर ते चवनि था योम शुहदा मल्हाईंदासीं, पोइ चवंदा त हुते यस त मतिलबु हू हुते माण्हू मुआ आहिनि, यस कंहिं मारिया आहिनि कंहिं न मारिया आहिनि उन बहस ते नथा वञूं। हाणे ॾिसो ख्वाजा आसिफ़ बि पहिरीं त चवंदा त हुते फायरिंग ई न थी आहे, को बि न मरियो आहे, को मोह ई न आहे। पहिरीं मुस्तक़िल 10 ॾींहं त इहो मौक़ुफ़ हलंदो रहियो सरकार जो। हाणे कल्ह 3 ॾींहं खां ख्वाजा आसिफ़ थोरो हेठि लथो आहे, चए हा माण्हू मुआ आहिनि, गोलियूं हलियूं आहिनि, पर उहे गंडापुर जे गार्डन गोलियूं हलायूं आहिनि। माना हेसि ताईं त ख्वाजा आसिफ़ वफ़ाक़ी वज़ीर जो वफ़ाक़ी हुकूमत हिन ॻाल्हि ते त लही आई आहे त हा भाउ फायरिंग त थी आहे, पंहिंजनि माण्हुनि खे पाण मारियो, पर पंहिंजनि माण्हुनि खे यानी माण्हू बि मुआ आहिनि, यस पर मारिया गंडापुर आहिनि जे गार्डन मारिया आहिनि। या आस्ते आस्ते सो एवरीबडी नोज़ कि हुते छा थियो आहे। सो उन ॻाल्हि खे ई PTI खे सियासी तरह वारो खाए थो त उन ॻाल्हि खे हाईलाइट कंदा रहनि, पर नेगोसिएशन जेको हासिलु करणु चाहींदा हूंदा उहा हासिलात हूंदी त अगरि ही प्रेशर विझी हू पाण खे रिलीज़ कराए वठनि PTI वारा। सो मूं चयो पिए त जेको 26 नवंबर ते थियो उन सां हिकु ॾार त पियो न, जेको भई हिकिड़ो जो होड ते धुरियूं बीठल हुयूं उहो शेक थियो आहे, स्टेटस को में ॾार पिया आहिनि। साॻी रीति ट्रम्प जे ऑफिस में अचण वारा ॾींहं बि वेझा अचनि पिया, ऐं ट्रम्प जहिड़ी क़िस्म जी हू शइ आहे का ख़बर न आहे, उनजी इज़ नॉट प्रिडिक्टेबल। इज़ नॉट, मतिलबु थी सघे थो कुझु न करे, लेकिन अगरि हुन वेही हिकिड़े ॿिनि जाइनि ते बयानु ॾेई छॾियो त आई डोंट अंडरस्टैंड वाई मिस्टर ख़ान इज़ स्टिल बिहाइंड द बार्स, प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स या ही इज़ बीन विक्टिमाइज्ड, यस एग्जैक्टली, अगर अहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु करे हुजे त हाणे इज़ नॉट प्रिडिक्टेबल। अजीब माण्हू आहे डोनाल्ड ट्रम्प, हू वीचारो हू जेको कैनेडा वारो पाड़ेसरी अथसि, यस ट्रूडो जी, छा पूरो नालो छा अथसि, जस्टिन ट्रूडो ग़रीब भॻो पियो। हुन जॾहिं चयो त आउं कैनेडा ते बि ट्रेड वधाईंदसि, हू ग़रीब भॼंदो वियो आहे फ्लोरिडा में वञी मिलण लाइ। यस अञा प्रेसिडेंट थियो कोन्हे डोनाल्ड ट्रम्प, पर इन वेटिंग आहे। उन खां कल्ह बयानु ॾिए थो डोनाल्ड ट्रम्प त ही त ट्रूडो मूंखे त लॻे थो त न, चए थो त ही त गवर्नर लॻे थो उनजो हिकिड़ी रियासत जो मुंहिंजी, जी हा जी हा, ऐं कैनेडा खे घुरिजे त 51 स्टेट थी वञे यूनाइटेड स्टेट्स जो, यानी कैनेडा पंहिंजे पाण खे मर्ज करे छॾे अमेरिका में। जी हा, हाणे तव्हां हिकिड़े मुल्क लाइ चओ पिया त असांजी 50 रियासतूं अॻु में आहिनि, तूं असांजी 51 रियासत ठही वञ, कुझु सीरियस माण्हू आहे छा? हिकिड़े तव्हां पंहिंजे दोस्त पाड़ेसरी मुल्क लाइ चओ था त कहिड़े कम जो ई अलॻि मुल्क रही छा कंदे, तूं अमेरिका जो हिसो थी वञ ऐं तूं गवर्नर थी वञ हुते जो, या लॻी थो मूंखे तूं अहिड़ो गवर्नर हुजे हुते जो। त हिन माण्हू खां छिरकणु जेको आहे, कल्ह चए थो नेटो ख़तमु करे छॾींदुमि, मां निकिरी वेंदुमि नेटो मां, हलाइनि चई पाण। हाणे ॾिसो न, नेटो निकिरी वञे त रशिया त प्यूटन ते टिपा ॾिए न पोइ, ऐं यूरोप खे हिकिड़े ई धक में निधड़को करे थो न। यस एग्जैक्टली। त हुन में से कि अहिड़े माण्हुनि जे ऑफिस में अचण खां अॻु अगरि इमरान सां को मामलात ठाहे वठनि त बहितर आहे, न त पोइ ओॾी महिल ॾाढो ऑकवर्ड पोज़ीशन में अची वेंदा। एग्जैक्टली, इट विल बी वेरी ऑब्वियस ऐं तमामु इहे वाज़े थी वेंदो त यार हाणे त ट्रम्प जे करे मञी विया आहिनि। यस, त हींअर अगरि ॻाल्हियूं किथे ठाहे वञनि त चवंदा न ट्रम्प जो कहिड़ो वास्तो, असीं पाण में भाउ हुआसीं, पाकिस्तानी आहियूं पाण में। अच्छा, पर ज़ाहिर डिमांड्स त PTI पंहिंजी तरफ़ां जेके रखियूं आहिनि त रिहाई वारियूं, हाणे सभिनि खे ख़बर आहे त ख़ान साहब जी रिहाई मीनिंग के गवर्नमेंट लाइ मसइलो, त गारंटीज़ हिन गवर्नमेंट ॾींदी, हीअ गवर्नमेंट वठंदी, अगरि निगोसिएशन्स थियनि बि था, या ज़ाहिर गारंटीज़ कुझु त वठियूं त कुझु टाइम त हलणु ॾिबो न सरकार खे। अगरि उहो ईअं ॿाहिरि निकिरी करे ऐं पोइ छा कंदा, ज़रा घर वेहंदा। सर ॾिसो न, ही हतल इम्कान ख़्वाहिश हूंदी ग़ैबी क़ुवतनि जी त हू हिन जेको सियासी धुरियूं आहिनि जिन्हनि सां हिननि जो हिकिड़ो 3 साढा 3 सालनि जो हाणे हिकिड़ो रिश्तो ठहियो आहे, जंहिंमें नवाज़ लीग, पीपल्स पार्टी, ही सभु
हिननि सां लातालुकी न करे माज़ी में इस्टेब्लिशमेंट असांजी इहे कंदी रही आहे हमेशह त या त हिकिड़े पासे थिए थी त ॿिए पासे खां सफ़ा हथु कढी छॾे थी। नवाज़ लीग जे पासे थिए थी त पीपल्स पार्टी में हथु कढी छॾींदी, पोइ वरी PTI अची वई त PTI सां गॾु थिया त सभिनी मां हथु कढी छॾियऊं, वरी हुननि सां गॾु थिया नवाज़ लीग पीपल्स पार्टी सां त PTI मां हथु कढी छॾियऊं। त हिन में ख़्वाहिश हूंदी त न समूरा बेदा हिकिड़ी बास्केट में न रखजनि, हिकिड़ी सॼा पंहिंजा जेके डिपेंडेंस आहे उहो हिकिड़ी फोर्स ते न रखिजे, छाकाणि त हीअं त पॉलिटिकली त इहो ई थी वियो आहे न त PTI ऐं बाक़ी सभु, यस हीअं त सिचुएशन इहा थियल आहे। जी हा, त उहो चाहींदा त बाक़ी सभ सां बि सभु गॾु रहूं ऐं PTI बि हिन फोल्ड में अची वञे। सो हीअ जेके हुकूमत सां मुज़ाकरात जी ॻाल्हियूं आहिनि ऐं जेके हुकूमत सां जेको एटलीस्ट चयो पियो वञे त ॻाल्हियूं थींदियूं, हिन लाइ PTI बि जेको राज़ी खे चयो वियो हूंदो त तव्हां ॻाल्हियूं कयो, तव्हां हिकिड़ी पंहिंजी वर्किंग रिलेशनशिप ठाहियो हुकूमत सां, नवाज़ लीग वारनि सां, पर ऐं जेके पर असल ॻाल्हियूं जिते थी रहियूं हूंदियूं उते थी रहियूं हूंदियूं, पर हू बेसिकली हाणे चाहींदा हूंदा त सभिनी सां हाणे हिन दफ़े गॾिजी हलिजे। तंहिंजे करे हीउ जेको नेशनल गवर्नमेंट या क़ौमी हुकूमत जा ही फार्मूला अचनि था, ही बेसिकली उन ई सोच जी अक्कासी आहे। अच्छा नदीम असरत जंग साहब पीपल्स पार्टी में वापसि त उहे कल्ह हिकिड़े प्रोग्राम ते उहे सजेस्ट कनि पिया त अगरि गवर्नमेंट सीरियस न थिए ॻाल्हाइण लाइ त बक़ाया पार्टियुनि खे हाणे वक़्तु अची वियो आहे त सीरियस थी करे PTI सां ॻाल्हाइणु खपे। सो वट इज़ बक़ाया पार्टियूं कहिड़ियूं मतिलबु माना पीपल्स पार्टी ऐं ऐं MQ में केरु थो बचे, बसि MQ में बचे थी, बक़ाया पार्टियूं केरु थी बचे, जमात इस्लामी बचे थी, पर जमात इस्लामी त ऑलरेडी ऑपोज़िशन में आहे न, हू बेसिकली गवर्नमेंट जे पार्टीज़ जे ई बारे में ॻाल्हाइनि पिया। ॾिसो पीपल्स पार्टी चलो ॻाल्हाइण लाइ राज़ी बि थी वञे PTI सां, PTI छो ॻाल्हाईंदी? इमरान ख़ान खे PTI छा थी ॾेई सघे? पीपल्स पार्टी हा सॉरी पीपल्स पार्टी छा थी ॾेई सघे? मिसाल ज़रदारी साहिब हिकिड़े ज़माने में ईअं हिकिड़ा इंडिकेटर्स ॾिना हा त भई असां सां ठही हले त ॻाल्हियूं, पर ख़ान खे उहो वारो ई नथो खाए, छाकाणि त ख़ान खे त ॾिसो न सवाइ इस्टेब्लिशमेंट जे को ॿियो वारो ई नथो खाए, छाकाणि त हुनखे हेठि को सियासी सपोर्ट जी त हाणे हुनखे कंहिंजी ज़रूरत रही कोन्हे। लेकिन मुंहिंजे ख़्याल में इस्टेब्लिशमेंट ख़ुदि चाहींदी हूंदी त ठीकु आहे मामलात पाण अगरि तय कयूं बि था त तव्हां हिननि सां बि गॾु हलण ते राज़ी थियो। मोहम्मद हसन मरी हैदराबाद मां। जी मरी साहब आवाज़ अचे थो? अस्सलाम वालेकुम सर, आवाज़ अचे पियो? जी साईं। सभ खां पहिरियां तव्हांखे सलाम। मुंहिंजो सर सुवाल इहो आहे त हींअर काफ़ी वक़्तु खां सिंध पुलिस जेको हाफ प्राइस फुल प्राइस सिस्टम शुरू कयो आहे, सिंध में काफ़ी जेको आहे सो माना ॾुआरी सम्झो 20% या 30% 70% बेगुनाहनि खे क़तल कयो वञे थो, को कंहिं सां दुश्मनी में, कंहिंसां की कंहिंसां सियासी चकरनि में। त मुंहिंजो इहो सुवालु आहे त SSP ऑफिसर जेको आहे, छा हुनजे ज़हन में इहो न आहे त मूंखे रिटायर थियणो आहे, मूंखे हिते ई सिंध में रहणो आहे, सुभाणे को अहिड़ो नौजवान जो वारिस जेको मूंसां पलो करे पंहिंजे नौजवान जो या मुंहिंजे औलाद सां, हिननि खे उहो ख़ौफ़ न आहे दिलि में? या ही ॿाहिरि ॿियनि जीअं जज ऐं जनरल ॿाहिरि हलाईंदा आहिनि, हे ऑफिसर बि ॿाहिरि हलाईंदा, ही बेगुनाह माण्हुनि जो खून क़तल कंदे ऐं बची सघंदा? हिन बारे में तव्हां थोरो ॻाल्हाइजो। ठीकु आहे साईं। बेबी कॉलोनी जावेद समो नगर पाकर मां। जी समो साहब छा चवणु चाहींदा? साईं, जेको ताज़ो शाम में बशार अल असद जी हुकूमत जी पुष्पाई थी आहे, उन पुष्पाई खां पोइ जेको हिकिड़ो पॉलिटिकल लैंडस्केप ठहे पियो, उन लैंडस्केप जा असांजे खिते ऐं ख़ासि करे मिडी ईस्ट ऐं ॿी दुनिया जी मैशियत ते कहिड़ा असर पवंदा? ऐं ॾिसे त उन सां जेको आहे तेल जी क़ीमतुनि में बि इज़ाफ़ो थींदो आहे, डॉलर ते बि असर पवंदा। ऐं तव्हां जी राय असां इन ते चाहियूं था त पोइ उन्हनि जो जेको इम्पैक्ट हूंदो उहो इम्पैक्ट छा हूंदो? ठीकु साईं। साईं मरी साहब, जेका एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग आहे, ही अगरि को पुलिस वारो 100 सैकड़ो बि मुतफ़िक़ ज़ाहिर ही 100 सैकड़ो कन्विंस हूंदा आहिनि, न साईं ॾुहारी हो, ही फलाणो हो, ही ढिमकाणो, त बि हुननि खे इहो छो नथो ख़्यालु अचे त ही पंहिंजी जेको हुननि जी जेका हल्फ़ आहे या पंहिंजो जेका हुननि जी ओथ आहे या पंहिंजी जेका हुननि जी सर्विस रूल्स आहिनि,
ही हुनजी ख़िलाफ़ वर्ज़ी कनि पिया। हू मुनसिफ़ न आहिनि, हुननि खे इहे जज वारो रोल प्ले न करिणो आहे त हुननि खे कंहिंखे मौत जी सज़ा ॾियणी आहे, कंहिंखे माज़ूरी जी सज़ा ॾियणी आहे। दुनिया में न पर आख़िरत में त जवाबु ॾियणो पवंदो न। पर आउं मरी साहिब जेकी ॻाल्हि कयो पिया, आउं हुन ते नथो ॻाल्हाइणु चाहियां, उहो त हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे। हुन ते छा वेही पलाओ, आउं हिन ते नथो, आउं सिर्फ़ु इहो चाहियां थो त अगरि ख़ौफ़ ख़ुदा हुजे त पोइ त माण्हू ही पैसा वठी जेको माण्हुनि खे गोॾा टोड़ीनि पिया या माण्हुनि खे मारीनि पिया या आई साईं मंशियात हलाइनि पिया या ॾोहारियुनि जी सरपरस्ती थिए पई, अगरि साईं ख़ौफ़ हुजे, ख़ौफ़ ख़ुदा हुजे ऐं को थोरो अखियुनि में हया हुजे त इहे सभु कमु छो थियनि। पोइ जॾहिं उहो डपु न हूंदो आहे त पोइ कुर्सी ते वेठल माण्हू खे ॿी कंहिं शइ जो डपु न हूंदो आहे। इहो अगरि सोच अची वञे न साईं रिटायरमेंट खां पोइ छा थींदो ऐं फलाणे छा, पोइ त घणेई कम न थियनि। पोइ ही जेके मूं त ॾिठा आहिनि अफ़सर जेके इवन ब्यूरोक्रेसी में पुलिस में न, जॾहिं कुर्सी ते वेठल हूंदा आहिनि त कंध हीअं लोॾे न सघंदा आहिनि, एॾो सरियो हूंदो आहे गर्दन में। ऐं रिटायर थियण खां पोइ वीचारा जेके आहिनि मुख़्तलिफ़ क्लबनि में हिते हुते मतिलबु सिकंदा वतंदा आहिनि त को चारि माण्हुनि सां वेही ॻाल्हाइनि, बिकॉज़ हू चई कंहिंखे अहसासु ई नथो थिए त हुननि खे हिन उहिदे तां हटिणो आहे। ऐं ही सभिनी ते लागू थिए थी ॻाल्हि, हिकु सिर्फ़ु पुलिस ते, सिर्फ़ु सिविल ब्यूरोक्रेसी ते न, हर कंहिं ते लागू थिए थी। ही फैज़ हमीद जंहिंजो अॼुकल्ह ज़िक्र फ़िक्र आहे, ही छा हो हिन मुल्क में, मतिलबु तोबा मतिलबु ॻाल्हि कजे न जेको नौज़बिल्ला, त पोइ छा अॼु छा आहे असां वटि इहो अहसासु ई घटि हुजे थो मलिक साहिबु त कुर्सी तां लहिणो बि आहे। को अगरि आख़िरत में यकीन रखंदड़ माण्हू आहे, असीं त आहियूं, त उनजो डपु हुजे, न त लॉ ऑफ नेचर बि आहे, हिकिड़ो फितरत जो पंहिंजो कानून बि आहे। उहो किथे न किथे ते तव्हांखे उहो सभु कुझु लोहणो पइजी वेंदो, उहो सभु भोॻींदो जेको तव्हांजा आहिनि अफ़ाल आहिनि या अफ़ाल आहिनि। समूह साहिबु हीअ जेको तव्हां सीरिया वारी ॻाल्हि कई, साईं कल्ह बि थोरो मुख़्तसिर ॻाल्हायोसीं साईं, इन जो जेको वॾे वॾो इम्पैक्ट हींअर ताईं त जेको नज़र अचे पियो त इज़राइल न सिर्फ़ु पंहिंजी टेरिटोरियल एक्सपेंशन कई आहे, हू जेको ज़माने खां जबलनि ते ऐं हिते हुते हू सीरिया जा गोलान हाइट्स ऐं, पर हू जेके बि हिते मलेशियाज़ जंहिं मां हुनखे थ्रेट हो, चाहे हमास हुजे, हिज़बुल्ला हुजे, हुसीज़ हुजनि, सीरिया हुजे। सीरिया त कोल्ड वॉर जे ज़माने में इट्स ओपन सीक्रेट त हू सोवियत यूनियन ब्लॉक में हो, ऐं मुसाद वग़ैरह जी जेका स्पाई वॉर बि थींदी उहा हिननि जी कहिड़ी हूंदी, सीरिया वारनि जी एजेंसी जेका, सो उहो हिकिड़ो, पर हाणे उनखे हिन ख़िते में किथां बि थ्रेट न आहे। सो हाणे शयूं जेके ख़राबु थींदियूं, अगरि तव्हां चओ था त मिडल ईस्ट खां पोइ असांजे ख़िते ते छा हुनजा असरात पवंदा, उहो इहे पवंदा त हाणे टारगेट थींदो डायरेक्ट ईरान। पहिरीं ईरान खां छिरकण जो हिकिड़ो सबबु इहो बि हो त ईरान ख़ुदि त जेको कंदो सो कंदो, पर हुनजा जेके ही मलेशियाज़ आहिनि प्रॉक्सी जेके ईरान जे इन्फ्लुएंस में आहिनि, उहे रिएक्ट कंदियूं। हाणे उन्हनि खे न्यूट्रलाइज़ करण खां पोइ, सो अगरि ईरान सां थिए थो त लामुहाला असरु पवंदो, लामुहाला पाकिस्तान ते असरु पवंदो। ॿियो वरी लॉन्ग टर्म में इसराइल खे तस्लीम करण जा बि असरु पवंदा अगरि। हा हा, उहो त ॾिसो न, हाणे हीअ मूंखे ख़बर न आहे त ट्रम्प ऑफिस में अचण खां पोइ हिन वॉर खे किथे, हिन जो मंतकी अंजाम किथे थो ॾिसे, वॉट इज़ ही, केतिरो नेतन्याहू खे अलाउ कंदो, जेको जो बाइडन करे वियो आहे, हिन खे अञा एक्सटेंड कंदो या हिन खे किथे को आख़िरी हिन जो सोल्यूशन ॾेई वेंदो। फ़िलहाल ताईं त चए थो ख़तमु कंदासीं, ॾिसूं ख़तमु कनि था नथा कनि। अच्छा, तव्हां ॻाल्हि कई TGISF जनरल फैज़ हमीद साहिब जी, कल्ह खां वठी इहे तबसरा बि ज़ाहिर उरूज ते आहिनि त जॾहिं PTI डिमांड्स पंहिंजूं रखी छॾियूं आहिनि बिल्कुलु नीम क़िस्म जूं, न के 26 अमेंडमेंट कैंसिल कयो, न के मैंडेट वापसि कयो, न के इलेक्शन्स, फ़िलहाल डिमांड्स हिन ते अची वई आहे PTI। जॾहिं PTI असेंबली में वञे थी पई, हू पाण चवनि था पिया भई असां असेंबली में पैगाम पंहिंजो असां केस खणी आया आहियूं, असांखे मायूस न कयो त जीअं वरी असां रोडनि ते हलिया वञूं। PTI त पंहिंजो हिकिड़ो उहो रखे थी पई, पोइ इहो तासुर ॾियणु त हिकिड़ो मिलिट्री ट्रायल थींदो इमरान ख़ान जो। दड़का से मूं अर्ज़ु कयो त ॿिन्ही पासनि खां दड़का हुजनि था न, जॾहिं ॻाल्हियूं थी रही हुजनि थियूं
त ॿिन्ही पासनि खां जे शइ जो बि मिसाल अगरि जंग आहे त उन गोले बारूद जा हिक ॿिए ते नंढा नंढा हमला जारी रखिबा आहिनि जेसि ताईं ॻाल्हियूं हलनि। हिते ही अहिड़ी ॻाल्हियुनि जा हमला आहिनि। हू चवनि था त मिलिट्री ट्रायल इमरान ख़ान जो थींदो, हू चवनि था त साईं फैज़ हमीद हिन ते गवाही ॾींदो, हू 9 मई में हिन खे असीं करे वेंदासीं कन्विक्ट, ही चवनि था असीं सिविल नाफ़रमानी हलाईंदासीं, असीं फॉरेन रेमिटेंसिस खे रोकींदासीं। दड़का आहिनि न जेसि ताईं ॻाल्हियूं किथे पहुचनि। कॉल था शबीर अहमद मेमण हैदराबाद मां। जी मेमण साहब 4 मिनट चाहिए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा इहो असांखे अली साहब सां इहो ॻाल्हाइणो हो त इहो जेको आहे सो टीचिंग अलाउंस असांखे इहो सर्विस स्ट्रक्चर वग़ैरह जेको आहे असांखे नथो मिले, उन मसइले में ॻाल्हाइणो हो त सरदार साहिब ॾे शफ़ी मोहम्मद असांजो सुठो उहो वियो, मेयर साहिब बि विया, उते मीटिंग बि करे आया। ऐं असां जेको आहे 2 तारीख़ ते धरणो बि हिननि खयो पोइ महीने में, उनखे रोकरायो धरणो। उन खां पोइ हिननि वाइदा कया असां सां, ऐं सरदार साहिबु असांखे अञा ताईं सर्विस स्ट्रक्चर ॾे नथो। उन हिसाब सां जेको आहे असांखे ॻाल्हाइणो थो उन बारे में। ऐं अली साहिबु छा थो चवे असांजे इहे सर्विस स्ट्रक्चर में जेको हूंदो, काफ़ी पुराणा उस्ताद आहियूं, महिरबानी करे असांखे इहो ॿुधायो। जी सर ठीकु आहे। कहिड़ा स्ट्रक्चर टीचर आहिनि साईं चवनि था PhD टीचर ऐं GS टीचर पहिरियां कोई हायर थियल आहे, हुनखे टीचिंग अलाउंस जेको आहे उहो न आहे मिलियल, को पुराणा हायर थियल आहिनि साईं चवनि था। साईं बिल्कुलु अगरि कानूनी तौर ते सभु कुझु इंटाइटल्ड आहियो त तव्हांखे बिल्कुलु मिलणु खपे, छो न पिया ॾियनि। हाणे वादा करे सरकार खे अवल त वादा करणु न खपनि, पर अगरि सदार शाह या सेक्रेटरी या ॿियनि वादा कया आहिनि त पूरा थियणु खपनि। अच्छा पर पोइ हिकिड़ो सवाल सम्झ अचे, ज़ाहिर आहे जॾहिं अगरि मिलिट्री ट्रायल मिलिट्री कोर्ट हे जेको हले थो पियो सुप्रीम कोर्ट में, अगरि इहो फेवर में अची थो वञे टुवर्ड्स दी भई की मिलिट्री ट्रायल थी सघे थो 9 मई जे, त पोइ त हिकिड़ी वाक़ई तलवार लटकी वेंदी न। सर लटकी वेंदी, मूं अर्ज़ु कयो न त पोइ छा, पोइ बि तव्हां ख़ान खे सज़ा ई थींदी न। मिसाल पर तव्हां हिकिड़े सिविलियन पॉपुलर पॉलिटिशियन खे सिविल कोर्ट बदिरां अगरि मिलिट्री कोर्ट मां सज़ा ॾियारे पोइ बि जेल में रखंदो न। जेल में त आहे अॻु में, पर दुनिया में छा मैसेज वेंदो त ही हिकिड़े पॉपुलर लीडर जेको आहे उहो कन्विक्ट थियल आहे थ्रू मिलिट्री ट्रायल। हाणे मिलिट्री ट्रायल असां वटि फेयर दुनिया में फेयर थींदा इहो बहस न आहे। हिकिड़ी जुदा ज़ाहिर हुनजो मामिलो ई ॿियो हूंदो आहे, जेके कोर्ट मार्शल्स ऐं मिलिट्री कोर्ट्स हूंदियूं आहिनि, जेको मामिलो ई ॿियो हूंदो आहे। ऐं हुनजी पर दुनिया में परसेप्शन छा आहे, अगरि तव्हां ॿुधो त कंहिं मुल्क में मिलिट्री ट्रायल थियो आहे त तव्हांजे ज़हन में पहिरीं ॻाल्हि कहिड़ी थी अचे, त आउं सिर्फ़ु इहा गुज़ारिश कयां पियो त इहो हिकिड़ो तमामु एक्सटेंडेड ऐं तमामु जॾहिं सफ़ा ॻाल्हि इहो तइ थी वेंदी त हाणे ग़ैर मुइना मुद्दत ताईं मतिलबु अनसीन टाइम ताईं हाणे ठा न थियणो आहे ख़ान सां, त पोइ शायदि हिन ॻाल्हि ॾे वधनि। फ़िलहाल ई दड़का आहिनि, नामुमकिन असांजे मुल्क कुझु बि कोन्हे, लेकिन फ़िलहाल आउं इहो सम्झां थो इहे दड़का आहिनि। पर अगरि इहा ॻाल्हि सफ़ा टुटी पई ऐं सफ़ा हिन नहज ते पहुची वई त ठीकु आहे यार, पोइ सिर्फ़ु पोइ अगरि यासिर साहिबु अगरि ॻाल्हि हिते वञी पहुती न त बाबा बसि न, त पोइ सिर्फ़ु मिलिट्री ट्रायल जो ऑप्शन थोरी हूंदो आहे। पोइ त घणा पनाह ॾे, पोइ घणा ई ऑप्शन हूंदा आहिनि, पोइ त घणा ई ऑप्शन अची वेंदा आहिनि, पोइ वरी घणा मसइला बि अची वेंदा आहिनि। हा हिमत खपे। ऐं वक़्तु हलो पंहिंजी अॼु ज़ाहिर कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में जेके पर उन ते अचण खां पहिरियों हिकु नंढो सवाल लॻे पंहिंजी डिस्कशन जेका सियासी हले पई, त इमरान ख़ान साहिबु जेको आहे उहो अगरि PTI हिन वक़्तु नेशनल गवर्नमेंट जे फॉर्मूले लाइ एग्री करे, छो जो काफ़ी इवन सेठी साहिबु ऐं वॾा सहाफ़ी जेके आहिनि उहे इहा ई शइ तजवीज़ ॾियनि था पिया, ऐं चवनि बि ईअं ई था त भई इहो ई प्लान आहे त रुॻो ख़ान साहिब खे हिननि जे बैनर जे अंदरि खणी अचिणो आहे ताकी गॾु रहनि। त अगरि अची था वञनि त पॉलिटिकली नुक़सानु आहे छा, या फिर कुझु टाइम बाहि करण लाइ ठीकु आहे? सर मूं त पंहिंजे नंढड़े जेको 30-35 सालनि जे सहाफ़ती तजुर्बे में ॾिठो, उहो मूं ॾिठो मोहतरमा बेनज़ीर खे, त हू कॾहिं कॾहिं अहिड़ा फ़ैसिला कंदी हुई, अहिड़ी धुरियुनि सां ठा कंदी हुई जेको यकीन न ईंदो। मिसाल जॾहिं 88 जे इलेक्शन थिया, उहो अनाउंस कंहिं कया इलेक्शन, कंहिं कया
ज़ौलक कया जी हा 29 मई ते जुणे जो गवर्नमेंट असेंबली डिसमिस थी पर रिज़ाइन त 90 डेज़ में इलेक्शन अनाउंस थिया जी हा ज़िया सदर ऐं आर्मी चीफ हो पाकिस्तान जो जी हा हुन अनाउंस कया पीपल्स पार्टी अनाउंस कयो त इलेक्शन विढ़ंदी छाकाणि 85 में हू ग़लती करे वेठा त बाइकआउट करे छॾियऊं जंहिंमें नवाज़ शरीफ़ वारा इहे सभु पैदा थिया पोइ त छा बीबी खे ख़बर हुई त ही 17 अगस्त ते हमरा जेको आहे हवा में फाटी पवंदो 17 अगस्त हुई न ज़िया कहिड़े हा जी, क्या 17 अगस्त ज़ाहिर आहे न हाणे इहे कीअं ख़बर हुई बट शी अनाउंस्ड पार्टी इलेक्शन विढ़ण जो अनाउंस कयो हाणे इहो त हिकिड़ी ॿी सूरत हाल थी वई त हू हवा में फाटी पियो ऐं बीबी इलेक्शन खटी पीपल्स पार्टी ऐं प्राइम मिनिस्टर थी हिकिड़े सेकेंड लाइ सोचो त ज़िया न मरे आहे इहे कई मौक़नि ते बीबी अहिड़ा फ़ैसिला कंदी हुई जो फौरी तौर ते लॻंदो यार हीअ त हिन सां त ही कहिड़ो फ़ैसिलो थियो लेकिन छा आउं हमेशह उन वटि पोइ मूं काफ़ी अरसे खां पोइ इहो सम्झो त बीबी वञी जे सिस्टम सां लॻे थी पंहिंजे मुखालफ़नि जे सिस्टम सां उहो सिस्टम पोइ थोरे ई अरसे में जी हा डामाडोल थी वञे थो बिकॉज पोइ हुन सिस्टम जा जेके बैलेंसिंग फैक्टर्स हुजंदा आहिनि ॾिसो को बि सिस्टम हूंदो आहे जे हींअर नवाज़ लीग पीपल्स पार्टी MQM स्टैब्लिशमेंट हीअं हिकिड़ो बैलेंस क्रिएट कयल आहे ऐं सभु किथे थोरा थोरा रुसामा थियनि था पोइ सिस्टम हले पियो जेतिरो हले थो जस्ट इमेजिन हिकिड़ी फोर्स ॿाहिरां ब्रोकन जस्ट इमेजिन अच्छा हिननि सभिनी खे गॾु करण जो हिकिड़ो कारण जेको आहे ख़ुदि PTI आहे वॾो कारण जस्ट इमेजिन कि हू जेको हिननि जो मुखालिफ़ आहे हू PTI हू हिन जे अंदरि घिड़ी वियो छा अच्छा भाउ आहियूं हाणे थोरे अरसे ताईं त ठीकु जी हा पोइ नवाज़ लीग सोचींदी मतिलबु या पीपल्स पार्टी सोचींदी या नवाज़ लीग सोचींदी या MQM वारनि खे अगरि असद कैसर वारनि या PTI वारा थोरो कुंड में विहारे चवनि त भला आपको एक वज़ारत दी हुई है हम होते तो आपको 3 तो देते त उहो सॼो बैलेंस लूज़ थी वेंदो त नेशनल गवर्नमेंट आउं नथो चवां त ख़ान खे ईअं करणु खपे या न खपे लेकिन अगरि कंदो तनक़ीद शदीद थींदी PTI ते ख़ान ते बि लेकिन हू नेशनल गवर्नमेंट बि 5-6 महीननि खां मथे जी महिमान नथी मूंखे नथो लॻे थो हली सघंदी बैलेंस लूज़ थी वेंदो न सर ऐं जॾहिं तव्हां राइट साइड ऑफ स्टैब्लिशमेंट अची वेंदो जॾहिं तव्हां सिस्टम जो हिसो थी वेंदो त स्टैब्लिशमेंट लाइ जहिड़ी पीपल्स पार्टी तहिड़ी PTI जहिड़ी नवाज़ लीग तहिड़ी PTI जी एग्जैक्टली So then you have more time and access and confidence to upset the game by becoming part of the system. Sometimes, in order to change the system, you have to be part of the system. हिकिड़ो हूंदो आहे रेवोल्यूशन जेको तव्हां ॿाहिरां आणींदा आहियो जेको अक्सर ऐं हिकिड़ो हूंदो आहे तव्हां हुन सिस्टम जो हिसो थी वेंदा आहियो आस्ते 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 अंदरां हुन सिस्टम खे टोड़े छॾींदा आहियो सो हाणे नुक़सानु तव्हांजी ॻाल्हि ज़ाहिरी तरह घणो नुक़सानु थींदो ई PTI खे अगरि नेशनल गवर्नमेंट लाइ हामी भरे ज़ाहिर आहे सभु खां वक़्ती तरह हा पर सभु उनखां पोइ त ज़ाहिर आहे इलेक्शन में बि अगरि कहाणी हली वञे त पोइ एतिरो भउ त नून लीग वारनि खे न हुजणु खपे या अञा भउ हुजणु खपे हाणे इहो देन दिल्ली दूरस्त या असां हिन ते बि हींअर खां फोरकास्ट कयूं त पोइ इलेक्शन जो छाकाणि त पोइ ॾिसूं पब्लिक मूड छा आहे अच्छा जो ईअं ई माना राणा सना साहब खे कोट कनि पिया मौलाना फज़ल रहमान जी पार्टी जा हिकिड़ा चवनि पिया त कंहिं टाइम डिस्कशन थी हुई त उन वक़्तु सजेशन ॾिनी वई त फवाद चौधरी साहब बल्कि कोट कयो त डिस्कशन थी त ॾिनी वई सजेशन मौलाना फज़ल रहमान जे तरफ़ां त सिलेक्शन करायो इमरान ख़ान साहब खे ॿाहिरि कढो त राणा सना साहब इहो ई चयो त भई असां इलेक्शन इन करे नथा करे सघूं छो जो मेजॉरिटी खणी वेंदो पोइ असां रुली वेंदासीं यस इहा ॻाल्हि त ठीकु आहे इहा ॻाल्हि आउं चवंदो आहियां त दोस्त कुझु नाराज़ थी वेंदा आहिनि त धोई ॾींदो इमरान हाणे राणा सनाउल्ला बि अगरि इहो चए पियो लेकिन त अॼु न त अॼु जेल मां निकिरे अपोज़िशन लीडर तौरु ई बरक़रार रहे पर तव्हांजे मफ़रूज़े ते मूंसां ॻाल्हायो त अगरि हू नेशनल गवर्नमेंट में हलियो वञे हुकूमत जो हिसो थी वञे पोइ मसइलो थींदो त भई माण्हू चवंदा हाणे बसि माना हिकिड़ी तनक़ीद शदीद शुरू थी शदीद तनक़ीद शुरू थी वेंदी त शायदि ख़ान इहो ई चाहींदो हूंदो त ठीकु आहे ऐं हुकूमत नथो ढाइण इहो पक तव्हांखे ॾियां थो त ॿाहिरि निकितसि हुकूमत ढाइण जी कोशिशि न कंदसि
पर मूंखे सफ़ा हुकूमत सां गॾु न विहारियो। हाणे इहो बि हिकिड़ो वॾो बोन ऑफ कंटेंशन हुजनि कॉलन सां गॾु। नसीर बुगियो मोरो मां। जी बुगियो साहब, छा चवणु चाहींदा? साईं हाफ़िज़ साहब, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, गुज़ारिश इहा आहे त अॻे बि एमक्यूएम वारनि कोर्ट वञी जेके 1 खां 4 ग्रेड जी शायदि नौकरियुनि ते स्टे वरितो हो। जी साईं। उन खां पोइ हाणे वरी विया आहिनि हाई कोर्ट में त सिंधी जेके आहिनि कराची में न अचनि नौकरियूं कनि। इहा तव्हांजी नॉलेज में आहे? सोशल मीडिया ते हले थी। छा साईं? हाणे वरी एमक्यूएम वारा हाई कोर्ट विया आहिनि जी जी त सिंधी माण्हू कराची में न अचनि जॉब जे हिसाब सां या डोमिसाइल न ठहनि या ईअं ठहनि। ठीकु आहे हिसाब खां पोइ अॻे विया नौकरियुनि ते 2 साल पहिरियां अञा ताईं न मिलियूं आहिनि नौकरियूं माण्हुनि खे। इंटरव्यू थी विया। जी साईं। मूंखे अॻु में त जेके नौकरियूं 50,000 या 40,000 सिंध गवर्नमेंट अनाउंस कई उनखे स्टे करण लाइ फ़ारूक नसीम जेकर तव्हां हुनखे सियाल के मतिलबु उन या सोच इहा ई कार फरमा हुई एमक्यूएम जी जेको तव्हां चओ पिया, पर ईअं सिधो त कोन चयलो। मुंहिंजी नॉलेज में न आहे त सिंधी न अचनि। पाकिस्तान में कीअं चवंदा त पंजाबी न अचे, पठान न अचे, उर्दू स्पीकिंग मिसाल मोरो में को उर्दू स्पीकिंग कराची में अचणु चाहे त कानूनी तौर ते तव्हां नथा रोके सघो। इहे मोरो जेके सिंधी खे तव्हां कराची में नथा रोके, कंहिंखे बि नथा रोके। जीबी जो हुजे खणी किथां जो हुजे मूंखे इहे सोशल मीडिया कोन था रोके। अच्छा ज़ाहिर तनक़ीद थिए थी त एमक्यूएम जेको आहे उहो 1 खां 4 रुपए, पर तनक़ीद बजाए हिकिड़ी ॿी बि थींदी आहे त पीपुल्स पार्टी जेको आहे उहो 1 खां 4 जी नौकरियूं वठी आसरो ॾेई करे माण्हुनि खां पोइ वरी नौकरियूं मिलियूं कोन। बसि हाणे छा करे, ॻाल्हि घुमी फिरी अची उते ई पहुती। अच्छा पर पंहिंजी ॻाल्हि जेका हले पई ज़रा हिकिड़ो नंढो रखी वेठूं त हिन वक़्तु कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्स बि जेका आहे उहो फ़िलहालु आसरो त आहे त सही आहे, ठीकु आहे, पर जिथे हू 9 मई ते जुडिशल कमीशन वारो केस बि ॿुधनि था पिया, उते मिलिट्री ट्रायल वारे केस खे बि ज़ाहिर आहे हू लटके थो वञे, नथो हली सघे फ़िलहालु बि। अॼु बि हेयरिंग पोस्टपोन थिए थी। फ़ोन टेपिंग ते बि उन्हनि जो जेको नओं कानून आहे उनखे बि अंडर क्वेश्चन रखी छॾियो आहे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट। चवनि था इहो बि एम्बिगुअस आहे, इहे बि नंढी मसाइल। ज़रा कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट बि किथे किथे पंहिंजी स्टैंड अलोन वठे थी जा। साईं साईं जज साहिबान आहिनि हाणे इहे कीअं था चई सघूं त उहो सफ़ा ज़ाहिर जिथे हुननि ॻाल्हि सम्झ न ईंदी मोज़िस सुप्रीम कोर्ट जा जजिस आहिनि, किथे त पंहिंजी मामलात कंदा आहिनि हुते त छा त थींदो ईअं ई आहे इवेंचुअली करे पाण खे। 34 साल साहिबु चवनि था ॾिस। अच्छा कॉलर वठी वठो जनाब मोहसिन बेलार राणीपुर मां। जी बेलार साहिबु छा चवणु चाहींदा? साईं यासर साईं तव्हांखे सलाम। अली काज़ी सलाम। साईं अली काज़ी साहिबु 6 केनाल था कढणु सिंधू दरिया मां वञे त जीअं अॻु में तव्हां जनवरीअ में 24 जनवरी 2010 में दरिया जो ॾींहुं मल्हायो, ईअं को ॾींहुं रखो केनालनि जी माना कयो जागरता का सिंधी क़ौम में। हे दफ़ो निकिता कोई असांखे ढुक जो पाणीअ में मिले थो, इहो बि कोन मिलंदो साईं। इन थोरो ॻाल्हाइजो महिरबानी। ठीकु साईं। बिल्कुलु सही। पाणी जो मसइलो त अहिड़ो शदीद थी वेंदो अगरि ही जेको केनाल्स ठाहिण जी ॻाल्हियूं कनि पिया, ही को मज़ाक़ न आहे। इंतिहाई नाज़ुक ऐं हसास ऐं संजीदा मामिलो आहे। ऐं हिन ते जेतिरो सिंध जा माण्हू हिन ते रिएक्ट कनि पिया, ॻाल्हाइनि पिया, लेकिन अञा बि जेतिरो मौसर हिन ते रिएक्शन अचणु खपे उहो न पियो अचे। इहो ॻाल्हि आहे त हीअ पॉलिटिकल पार्टीज़ खे बि घुरिजे, ॿियनि असां सभिनी खे बि घुरिजे। असीं बि पंहिंजे वतार ॻाल्हायूं था। दरिया जो ॾियारो बि बिल्कुलु थियणु खपे। मतिलबु सिंध जा माण्हू अगरि हुन लाइ ऐं त ॾिसो महिराण में मौजूदु रहनि त सिंध में मौजूदु रहंदियूं। ॾिसो इन ॻाल्हि सां त इनकार आहे ई कोन। बिल्कुलु ॾियारो बि मल्हाइणु खपे, पर ॾिसणु इहो खपे त जेको जिन्हनि खे मैंडेट सिंध जे माण्हुनि ॾिनो आहे उहो वफ़ाक़ी हुकूमत उन्हनि जे सहारे ते बीठल आहे। या त ईअं हुजे हा न त वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे उहो सिंध जे वोटनि जे सहारे ते न बीठल हुजे हा। हीअ वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे उहो पंजाब सिर्फ़ु न, उहो सिंध जे वोटनि जे सहारे ते बीठल आहे, यानी पीपल्स पार्टी जे सहारे बीठल आहे। माना सिंध जे वोटनि जे सिंध जे माण्हुनि पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे। घणे भाङे पीपल्स पार्टी खे पंजाब मां त MNA कोन आहिनि, या हूंदा त एकड़ ॿेकड़ हूंदा। त सिंध जे वोटनि ते बीठल वफ़ाक़ी हुकूमत ॾिसो कहिड़ी मतिलबु डलम आहे। जी हा। त सिंध जे वोटनि ते बीठल वफ़ाक़ी हुकूमत सिंध जो पाणी बंदि पई करे, ऐं सिंध अगरि हुनखे इहो करणु ॾिए थी
छा हिन खां वॾो अलमियो ऐं हिन खां वॾो को ॿियो त छा उनखे लफ़्ज़ ॾिजूं त पोइ हिन खां सान्हो छा थी सघे थो। हिकिड़ो थींदो आहे माण्हू जे हथ वस कुझु न हुजे, पर तव्हांजे ई तव्हांजे सहारे ते बीठल हिकिड़ी हुकूमत तव्हांजे ई मुफ़ादनि खे जेको आहे हू अगरि खसे पई ऐं पोइ सिंध जा माण्हू कुझु न करे सघनि। सो हिन में भिला साहिबु ॾिसण इहो खपे त हीअ जेको वरी कमेटी खेॾनि पिया पीपल्स पार्टी नवाज़ लीग वारा, इहो ॾिसूं त हिन कमेटी में ज़ाहिर आहे हीउ थल कैनाल वारो मामिलो आहे मौजूदु एजेंडा ते। ॾिसूं त उन में कॾहिं ऑफिशियली वफ़ाक़ी हुकूमत मञी थी वठे त न ही न ठाहींदासीं। सभु ईअं सिंध सां कॉम्प्रोमाइज़ त थिया आहिनि, अलाए छाजे करे पर कया आहिनि, असां घणा कॉम्प्रोमाइज़ कया आहिनि, ॾिसो इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स ते कॉम्प्रोमाइज़ कया आहिनि, अलाए खोड़ कयो आहे, पर उन में छा हूंदो त हुन महिल सिंध में अमूमन डमी हुकूमतूं हूंदियूं हुयूं, यस हैंड पिक्ड गवर्नमेंट्स हूंदियूं। यस हींअर सिंध गवर्नमेंट जी त ॻाल्हि ई न पियो कयो न सर। सिंध गवर्नमेंट त क्लियर मौक़ुफ़ रखी वेठी आहे, मौक़ुफ़ जे हद ताईं त हू न थियणु खपे। अॼु बि बिलावल साहब चयो त सिंध जे ॻाल्हियुनि ते समझोतो न करणु। ठीकु, ज़बरदस्त। बिलावल साहब चए थो सिंध जे मुफ़ादनि ते सौदेबाज़ी न थियणु खपे, बिल्कुलु न थियणु खपे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेको ही हानियूं करे पई, जेको ही असां ते हिकिड़ो अज़ाब नाज़िल करण वारी आहे, उहा बीठल ई सिंध जे वोटनि ते आहे। त सिंध जा माण्हू यानी पीपल्स पार्टी, यानी अगरि ॾिसो न सिंध जे माण्हुनि जे वोटनि मतिलबु पीपल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि ऐं पीपल्स पार्टी जे सहारे बीठल आहे, त पीपल्स पार्टी अल्टीमेटम छो नथी ॾे उन्हनि खे? सिंध जे माण्हुनि में जेकी ॻणती आहे ऐं हिकिड़ी इस्तराब आहे, हिनखे दूरि करे हुनखे चइबो भई हिनखे शेल्फ कयो हिन सॼे प्रोजेक्ट खे। ॻाल्हियूं छा थींदियूं हिन ते त ॻाल्हियूं नथियूं थी सघनि न। पोइ त कालाबाग ते बि ॻाल्हाए वठो, पोइ सभिनी ते ॻाल्हाए वठो। ऐं हिन कैनाल जे निकिरण खां पोइ पंजाब खे कालाबाग डैम जी ज़रूरत ई न पवंदी। अच्छा, पर इहो ई त इशू कंटेंशन अची थो वञे न। कल पीर पगारा साहब बि चयो त पाणी जी अञा वधीक खोट थींदी, पर उन्हनि गॾोगॾु इहे बि ॻाल्हियूं कयूं त फ़ौज सां गॾु हलणु खपे। त ज़रा जॾहिं कॉर्पोरेट फार्मिंग अचे थी पई त पोइ चोलिस्तान अचे थो पियो, जॾहिं चोलिस्तान अचे थो त कैनाल्स अचनि था पिया इवेंचुअली। न एतिरो सादो न करे वठो न ॻाल्हि खे। ॻाल्हि इहा आहे त पॉइंट इहो आहे त हाणे पीर साहिब त मुंहिंजे ख़्याल में माहौलियाती हवाले सां जेको इन्वायरमेंटल चेंजिस आहिनि त दुनिया में पाणी घटि थी वेंदो, हीअ थींदो, उहो ते ॻाल्हाइनि पिया। फ़ौज बि ठीकु आहे, उहो त हीअ जेका ॻाल्हि आहे हीअ सिर्फ़ु जेके कॉर्पोरेट फार्मिंग में चोलिस्तान में फार्मिंग थींदी उन लाइ त पाणी कोन निकिरंदो न। ज़ाहिर पोइ त वरी पंहिंजे फ़ाइदनि लाइ बि घणनि फ़ाइदनि लाइ हीअ कॉर्पोरेट फार्मिंग असांखे कंहिंजी आहे कंहिंजी न आहे। एग्ज़ैक्टली। सो इसी सवाल इहो न आहे त तव्हां चोलिस्तान खे आबाद न कयो, तव्हां पंजाब में कॉर्पोरेट फार्मिंग न कयो, तव्हां सिंध में कॉर्पोरेट फार्मिंग न, पर हिकिड़े माण्हुनि जो खे उञाए पूरी इकोनॉमी पूरे सूबे जी हुनखे तव्हां हेठि मथे करे ऐं तव्हां चओ त असीं चोलिस्तान जी ज़मीन आबाद कयूं था छाकाणि त अलिफ नाले ते या ॿिए नाले ते। हिन ॻाल्हि में पवां ई कोन थो। त चवां थो बाबा सिंध जो पाणी हुनखे त मिलणु खपे न। ऐं उहो मुमकिन न आहे अगरि हीअ असांखे सफ़ा सादो न सम्झनि, इहो चवनि था त हीअ पंजाब पंहिंजे हिसे मां हीअ कैनाल ठाहे पियो, दैट इज़ नॉट पॉसिबल। हीअ अजाई ॻाल्हि आहे। ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, ईंदड़ प्रोग्राम दुआ में यादि।